दिल त चए थी तोखे इते जो इते ख़त्म करे छॾियो जियो बेग़ैरत न आहियो तुंहिंजे ई घर में तुंहिंजे किथां ई बुज़दिल किथां अस्सलामुअलैकुम दोस्तों, उम्मीद आहे ठीक हूंदा। दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं तकरार ड्रामे जी ईंदड़ क़िस्त में छा थींदो। दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं तकरार ड्रामे जूं हाणे आख़िरी क़िस्तूं हली चुकियूं आहिनि ऐं तकरार ड्रामो जल्द खां जल्द ख़त्म कयो वेंदो। ऐं दोस्तों तव्हां ॾिसंदो त हाणे नवाब खान जो अंत थियण वारो आहे। जंहिं तकरार ड्रामे खे तकरार में तब्दील कयो हुयो, हाणे उनजो अंत थियण वारो आहे। छो जो हुन ॾांहुं सभु फिरी चुका आहिनि ऐं हुनजो सभु साथ छॾे चुका आहिनि। इन खां पहिरियां दोस्तनि खे गुज़ारिश आहे त असांजे चैनल ते नवां आहियो त असांजे चैनल खे सब्सक्राइब करे छॾंदा ऐं बेल आइकन खे ऑल करे छॾंदा, जीअं हर अपडेट सभ खां पहिरियां अव्हांखे मिलंदी रहे। दोस्तों हलूं था पंहिंजी मेन टॉपिक जी तरफ़। दोस्तों तव्हां ॾिसंदो त हाणे सिजावल ऐं शेर अली बि हिकु थी चुका आहिनि ऐं उहो अॻु में ई पुराणा दोस्त हुया। इन जे करे हाणे हू नवाब खान जो साथ छॾे ऐं शेर अली सिजावल खान जो साथ ॾींदो। ऐं ॿिए तरफ़ तव्हां ॾिसंदो त बहावल खान खे बि वक़्त जी हक़ीक़त जी ख़बर पइजी वई आहे त वक़्तु मुंहिंजो सॼणु न पर दुश्मन आहे। इन जे करे हू दरिया खान जी मंग खे बि हाणे वापसि करे ईंदो ऐं उनखे ख़बर पइजी वेंदी त वक़्तु मुंहिंजो सॼणु न आहे। दोस्तों उम्मीद आहे वीडियो अव्हांखे पसंदि आयो हूंदो। अगरि वीडियो पसंदि आयो हुजे त कमेंट में पंहिंजी राय ज़रूरु ॾींदा ऐं वीडियो खे लाइक करे छॾींदा, जीअं असांजी थोरी घणी हौसला अफ़ज़ाई थी सघे। तेसिताईं असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।